बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाहुद्दीन अवानी सीरी ऑफ सिंधी थॉट्स क्लास नंबर 19 बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी है। अॼु असांजो जेको टॉपिक है इंतहाई अहम है प्रीपोजिशन। प्रीपोजिशन की अहमियत एतरी है जो टेस्टन में 3 खां 4 सवाल इन में ईंदा आहिनि। हिन जो इस्तेमाल वसी पैमाने ते कयो वेंदो आहे। हिन में काफ़ी ट्रिक्स टिप्स इनकरेक्ट करेक्ट सेंटेंसेस में भी इन जो इस्तेमाल थींदो आहे। सो आई विल रिक्वेस्ट यू ऑल त इनके ज़रूर तव्हां तवज्जो सां पढ़ंदव नोट कंदव त जीअं तव्हां इनजी गेम समझी वञो ऐं टेस्ट में ता आराम से इन सवालन के टिक लगाए सको। सो हिन जेको प्रीपोजिशन जो टॉपिक है ता डिठो होंदो त असा जी टीम इन जो अलग सा टॉपिक भी रखियो तव, यानी पार्ट्स ऑफ स्पीच में त इन जो इंट्रो पढ़ना से कुछ शयूं डिस्कस करना दे, पर मां तवा के इंशाल्लाह अलग सा भी प्रीपोजिशंस पढ़ाइंदम जेके मोस्टली टेस्टन में इंदियन या असा के इस्तेमाल जे लाए इंतहाई जरूरी है। सो इन वीडियो के अंदर असा डेफिनेशन एग्जांपल्स के पढ़दा थे, कुछ पॉइंट के डिस्कस करदा से। पहली डेफिनेशन द नेम माना प्रीपोजिशन जे नाले जी वजाहत है। पहली केड़ी द नेम प्रीपोजिशन प्री प्लस पोजिशन यानी ही बिन लफ्जन में वरतल है। इनके सिंधी में हरफ जर चेबो आ मींस प्लेस बिफोर। प्री जो मतलब है शुरुआती असा इस्तेमाल करना है प्री इंजीनियरिंग प्री मेडिकल या ये खणी जो त प्री पोजिशन असा जो ऑलरेडी है। प्री जो मतलब चाहे शुरुआती, पोजिशन जो मतलब है जाए, यानी इन जी माना है प्लेस बिफोर, यानी इन जी जगह प्री हुंदी है शुरुआती हुंदी है या अगे इस्तेमाल थींदी है। चेतो फुल स्टॉप प्रीपोजिशंस यूजुअली कम बिफोर इन अदर वर्ड, कहीं भी लफ्ज जे अगे इंदियन यूजुअली अ नाउन प्रोनाउन आर नाउन फेज, यानी या तो नाउन होंदो या प्रोनाउन होंदो या एकड़ो नाउन जो फ्रेज होंदो ही उन जे अगे इंदी। तां जे लाए एकड़ो मां मिसाल तो जा, मिसाल बॉल इज ऑन द टेबल। इते जेका ऑन तवा जे सामो आ यो टेबल जे अगे आई आ, यानी नाउन जे अगे इस्तेमाल थी आ त या भी कहीं भी शे जे अगे कई हुंदी आ प्रीपोजिशन हुंदी आ। इन सेंटेंस में ता समझी आउंदो त या नाउन ए प्रोनाउन जे अगे इस्तेमाल थींदी आ। ठीक है, को तयो थियो नाले जो। हाने ही जो किताबन में जी डेफिनेशन आ उनके भी असा दिसी ता वठो। अ प्रीपोजिशन इज अ वर्ड प्लेस्ड बिफोर अ नाउन और प्रोनाउन। असा जो मथे जिक्र करया थे छाजे लाए टू शो in that what relation the person or thing denoted by it stands in regard to something else। याद रखी सजो त प्रीपोजिशन कहीं भी अगी शे सा उन जो ताल्लुक बयान कंदी आ, यानी उन जो मतलब जे शे जो जिक्र हले तो उन जो बे जुमले सा भी शे सा केड़ो ताल्लुक आ। असा उन के मिसाल एकड़ो माई तो चवा केट इज इन द बॉक्स, बिल्ली जो बॉक्स सा केड़ो ताल्लुक आ त बॉक्स जे अंदर आ हुआ, यानी छा थियो इन बिल्ली जो बॉक्स सा ताल्लुक इन बयान कयो असा जे सामने। मिसाल एकड़ो मां चवा तो आई मेक द बोर्ड, हाने मुझे ए बोर्ड जे विच में जो ताल्लुक आ जो कनेक्शन आ वो छाजे आ एट असा के बुधाई थी त मां इन बोर्ड जे वट बीठो आया, यानी इन मुझो रिलेशन जाहिर कयो आ। ए ता दिसो एट द बोर्ड ए एट जेका प्रीपोजिशन आ उहा जेको आ किथे इस्तेमाल थी आ नाउन जे अगे इस्तेमाल थी आ, यानी ये ताल्लुक के बयान कंदी आ त कहीं शय या शख्स जो अगली अरबी शय सा ताल्लुक केड़े नमूने आ। हाने ही ब डेफिनेशंस आहिनि, जरूर तव्हां नोट कंदो। डेफिनेशंस भी थी वयूं। ये जेकी लिस्ट है तव्हां जे सामू इन वक्त स्क्रीन ते हली रही हुंदी, इन ये मोस्ट कॉमन ए इस्तेमाल थींदड़ ये प्रीपोजिशंस आहिनि। हाने ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन जो इस्तेमाल इन जी शयूं असां सभु पढ़ंदासीं, पर इन जी माना ऐं इन जो लफ्ज़ तव्हांखे ज़रूर अचणु घुरिजे। त इहा स्क्रीन ते झट सवा तव्हां वीडियो के पास करे भले हिक पेज ते जेको जेको टुकड़ो तव्हांजे साम्हूं अचे थो इनखे ज़रूर तव्हां पंहिंजी कॉपी ते नोट कंदो त तव्हांखे ख़बर हुजे त कॉमन प्रीपोजिशंस कहिड़ियूं आहिनि। हाणे असां हिन ई वीडियो जे अंदरि जेके हीअ आहिनि इन ऑन एट इन्हनि जे कॉन्सेप्ट खे क्लियर कंदासीं ऐं डिस्कस कंदासीं। इनखे इन ऑन एट खे मूं ॿिनि पोर्शन्स में विरायो आहे। तव्हांखे हूअ प्रीपोजिशन जा काफ़ी क़िस्म मिलंदा, पर हिते मां डिस्कस कयां पियो प्रीपोजिशन ऑफ प्लेस एंड प्रीपोजिशन ऑफ टाइम विद रिस्पेक्ट टू इन ऑन एट, यानी कंहिंजे तनाज़ुर में तो मां ॻाल्हायां इन ऑन एट जे में, यानी अगर मां तो चवां इन ऑन एट प्लेस यानी प्रीपोजिशन ऑफ प्लेस में कीअं इस्तेमाल थींदियूं। याद रखी छॾियो त इन उते इस्तेमाल थींदी कंहिं भी शय जी जेका प्लेस जे अंदर प्रीपोजिशन ऑफ प्लेस इन उते इस्तेमाल थींदी जॾहिं काई शय कंहिं शय चौदीवारी या राउंड जे अंदर हुजे। मिसाल हिकिड़ो जेका स्टेडियम आहे उन जो हिकिड़ो ग्राउंड आहे, उन ग्राउंड जे चौदीवारी जे अगरि असां विच ते यानी अंदर आहियूं उन जे असां हिते कंदासीं इन क्लासरूम जे
चौदीवारी जे अंदर आहियूं त असां उते इस्तेमाल कंदासीं इन। अहिड़े तरीक़े सां असां इन जो इस्तेमाल तॾहिं कंदासीं जॾहिं कंहिं बि बाउंड्री या कंहिं शइ जे अंदर हुजूं, बॉक्स जे, बाउंड्री जे, स्विमिंग पूल जे, कंहिं चौदीवारी दायरे जे अंदर हुजूं। ऐं उन खां पोइ आन हिते इस्तेमाल कंदासीं जंहिं शइ जे मथां हुजूं, यानी मिसाल ऑन द टेबल, ऑन द रूफ, छत ते, ऑन द फ्लोर, ऑन द टेबल, ऑन द डाइस, ऑन द चेयर, ऑन द बॉक्स, यानी अहिड़ियुनि जॻहियुनि ते जॾहिं कंहिं शइ जे बिल्कुलु असां सरफेस ते हुजूं असां उन जॻह ते इस्तेमाल कंदासीं ऑन। हाणे चए थो एट। एट ॾाढो इंटरेस्टिंग आहे। ॾिसो ऑन जे लाइ असां सिंधी छा इस्तेमाल कंदा आहियूं? ते। एट जे लाइ बि असां ते या वटि इस्तेमाल कंदा आहियूं। मिसाल कीअं? हाणे जेको मां जुमिलो चवां थो, मां बोर्ड ते आहियां, त तव्हां मूंखे ॿुधायो त बोर्ड ते हिन पोज़ीशन में आहियां या हिन पोज़ीशन में आहियां। तव्हां ॾिसो जॾहिं बि कंहिं शइ जे असां वटि में हूंदा आहियूं न त असां उते इस्तेमाल कंदा आहियूं एट द बोर्ड, यानी एट उते इस्तेमाल कंदासीं जॾहिं असां कंहिं शइ जे वटि में हुजूं। या ईअं खणी चऊं त चवंदो मां फोन करे चवंदो मां दर ते आहियां, त तव्हां असां दर ते हीअं न आहियूं त दर जे मथां वेठा हूंदा, असां दर ते हूंदा आहियूं, पर तॾहिं बि ॾिसो सिंधीअ में असां ते इस्तेमाल कंदा आहियूं। पोइ असां छा इस्तेमाल कंदासीं? जॾहिं दर आहे, दर जे ॿाहिरों बीठा आहियूं त मां दर जे वटि में आहियां, दर वटि आहियां, त पोइ असां छा कंदासीं? एट द डोर। त एट किथे इस्तेमाल कंदासीं? जॾहिं कंहिं शइ जे भरिसां हुजूं। मिसाल हाणे कोई बि मूंखे परे खां ॾिसे थो, मां फोन करे चवांसि थो आई एम एट द टेबल, यानी अगरि मुंहिंजे अॻियां टेबल पई आहे त मां चवां थो एट द टेबल। या ईअं खणी चओ त एट उते बि इस्तेमाल थींदी आहे जॾहिं तव्हां हुनजी रेंज में हुजो। मिसाल हाणे तव्हांजो दोस्त कोई आहे जेको कराची खां निकितो आहे, तव्हां हैदराबाद आहियो, ठीकु आहे, हू जीअं वेझो पुॼे थो, तव्हांजो घर हिकिड़े स्टान जे स्टॉप जे भरिसां आहे, तव्हां हुनखे चई सघो था आई एम एट द स्टॉप, यानी तव्हांखे ख़बर आहे त मां हुन स्टॉप जी रेंज में आहियां, यानी उन इलाइक़े में बीठो आहियां, मां सिर्फ़ु पहुची वेंदुमि जल्दीअ में हुनखे एड्रेस ॾियण लाइ, त तव्हां हुनखे छा चवंदव? आई एम एट द स्टॉप। यानी तव्हां बस स्टॉप जे रेंज में हूंदो तॾहिं बि तव्हां छा चवंदव? आई एम एट द स्टॉप, यानी कंहिं शइ जे वटि में हूंदो। ऐं ॿियो उहा जॻह जंहिंमें बंदि हुजो, मिसाल कार, त तव्हां चवंदव आई एम इन द कार, यानी जंहिंमें उथी बीहण जी, घुमण जी स्पेस न हुजे, जंहिं जॻह ते असां उते इस्तेमाल कंदा आहियूं इन। पर तव्हां आई एम ऑन द बस, बस में ॾिसो छा कंदा आहियूं? खुलासा हूंदा आहियूं, बीह सघंदा आहियूं, घुमी सघंदा आहियूं, त पोइ असां छा इस्तेमाल कंदासीं? आई एम ऑन द बस। अच्छा, जीअं त असां प्लेस में पढ़ी वियासीं इन ऑन एट, हाणे टाइम जे अंदरि इन ऑन एट जो इस्तेमालु ॾिसूं था। हाणे इन यादि रखो त इन ईयर सां लॻंदी आहे, जॾहिं बि तव्हां ईयर मेंशन कयो था, मिसाल इन 1991, तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं बि साल जो ज़िक्र थींदो आहे त असां हुन में इन इस्तेमालु कंदा आहियूं। ॿियो आहे मंथ, इन जून, इन डिसंबर, इन अप्रैल, माना जॾहिं बि असां मंथ जो ज़िक्र कंदा हाणे तव्हां ज़रूरु नोट कंदव, छाजे करे त अगरि तव्हांखे कॾहिं बि टेस्ट में प्रेपोज़िशन अचे ऐं अॻियों मंथ लॻियल आहे त एट, ऑन, इन, पोइ उन महिल सभु जुड़वा फायर लॻंदा आहिनि, त उन महिल तव्हांखे मंथ ख़ाली ॾिनल आहे त तव्हां छा कंदव? इन लॻाईंदव। पर अॻिते हली तव्हां कुझु सम्झंदो। ॿियो सीज़न, यानी इन समर, विंटर, ऑटम या स्प्रिंग, इहे सभु जा सभु जेके सीज़न्स आहिनि उहे जो असांजो जेको आहे छा इस्तेमालु थींदो आहे? इन्हनि सां बि इन इस्तेमालु थींदो आहे। ऑन डेट सां, कॾहिं बि ऑन 13 अप्रैल, यानी ॾिसो हिन जॾहिं बि तव्हां डेट मेंशन कयो था न त उन सां तव्हांखे छा इस्तेमालु करिणो आहे बाबा? ऑन इस्तेमालु करिणो आहे। अच्छा, ॿियो आहे डे, यानी ॾींहं सां, वी विल मीट ऑन संडे, असां आचर ते मिलंदासीं, सो डे सां बि असां ऑन लॻाईंदासीं। ॿियो इवेंट, मिसाल ऑन क्रिसमस नाइट, यानी करे न असांजा त्योहार थींदा आहिनि, मौक़िया थींदा आहिनि, त असां उन्हनि मौक़ियनि सां बि ऑन लॻाईंदासीं, हीअ नोट करे छॾींदव। अच्छा, एट टाइम सां लॻंदी आहे, जॾहिं तव्हां डायरेक्ट न टाइम ॿुधायो 8 3 o'clock, यानी मां तोसां मिलंदुसि या मां ईंदुसि, हू वेंदा, ईंदा, लिखंदा, पढ़ंदा, ऐं उहो टाइम मेंशन कयो था न, टारगेट कयो था, यादि रखी छॾियो त उन सां असांजो इस्तेमालु थींदो एट। अच्छा, ॿियो इस्तेमालु थींदो आहे एट द मोमेंट। एट द मोमेंट माना हिन वक़्तु, मिसाल आई एम नॉट अवेलेबल एट द मोमेंट, मां हिन वक़्तु मौजूदु न आहियां या माना अवेलेबल न आहियां। अच्छा, ॿियो आहे एट डिनर, एट ब्रेकफास्ट, हाणे चवंदा न मिसाल हिकिड़ो वी विल डिसाइड इट एट डिनर, असां हिनखे राति जी मानीअ वक़्तु ई हिनखे डिसाइड करे वठंदासीं। या अवर कन्वर्सेशन विल एंड एट सनसेट, असांजी जेका ॻाल्हि ॿोल ख़तमु थींदी उहा सिज लथे ताईं हलंदी या सिज लथे ताईं ख़तमु थींदी। इन असां सनसेट सां बि असां छा इस्तेमालु कंदासीं? एट इस्तेमालु कंदासीं। प्रेपोज़िशन जो ही क्लास मुख़्तसिरी आहे, इनखे मां मुख़्तसिर न करे चवां थो त भली जा असां हिन में डेफिनेशन्स, लिस्ट
इन ऑन एट कयो आहे, पर इन जो वसी दायरो आहे। इंशाल्लाह ज़रूर असां अलॻि सां बि प्रेपोजिशन जा क्लास हलाईंदासीं। सो उम्मीद आहे त डेफिनेशन नंढड़ी लिस्ट जेका तव्हां शेयर कई आहे उहा ऐं प्लस में इन ऑन एट ज़रूर तव्हां टेस्ट में इन सां मुलाक़ात थींदी त इन काथे इस्तेमालु करणी आहे, एट काथे इस्तेमालु करणी आहे। गॾिजो सिंधी थाट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।